नाज़रीन वाक़िया कंदासीं सिंध समा वारे सूबाई वज़ीर शर्जील मेमण चयो आहे त कश्मीर जी आज़ादी जी जिदोजहद खे कंहिं बि तरह दॿाई नथो सघिजे। सूबाई वज़ीर कश्मीर जे ॾियारे जे मौक़े ते पैगाम ॾींदे चयो आहे त जबर ऐं सख़्तनि ज़रिए कश्मीरी भाइरनि जो रस्तो रोके नथो सघिजे। हुन चयो त मोदी सरकार पारां वालियल कश्मीर में इंसानी हक़नि जी पामाली जी सख़्त मज़म्मत करियूं था। शर्जील मेमण जो चवणु हो त मोदी सरकार जी ग़लति पॉलिसियुनि सबबि खिते में अमन मान तबाह थी रहियो आहे। हुन चयो त इंसानी हक़नि जे आलमी तंज़ीमनि ऐं गॾियल क़ौमूं भारत जे ग़लति पॉलिसियुनि जो नोटिस वठनि। सिंध समा वारे वज़ीर वधीक चयो त सिंध जो आवाम कश्मीरी भाइरनि जी जिदोजहद में हर वक़्तु साणनि गॾु आहे। ख़बर अवां सां शेयर कई पिया। सिंध समा वारे सूबाई वज़ीर शर्जील मेमण चयो आहे त कश्मीर जी आज़ादी जी जिदोजहद खे कंहिं बि तरह दॿाई नथो सघिजे। सूबाई वज़ीर कश्मीर जे ॾियारे जे मौक़े ते पैगाम ॾींदे चयो त जबर ऐं सख़्तियुनि ज़रिए कश्मीरी भाइरनि जो रस्तो रोके नथो सघिजे। हुन चयो त मोदी सरकार पारां वालियल कश्मीर में इंसानी हक़नि जी पामाली जी सख़्त मज़म्मत करियूं था। शर्जील मेमण जो चवणु हो त मोदी सरकार जी ग़लति पॉलिसियुनि सबबि खिते में अमन मान तबाह थी रहियो आहे। हुन चयो त इंसानी हक़नि जी आलमी तंज़ीमनि ऐं गॾियल क़ौमूं भारत जी ग़लति पॉलिसियुनि जो नोटिस वठनि। वधीक तफ़सील मालूम कंदासीं कराची मां शबीर लाशारी खां। जी शबीर, आगाह कजो वधीक छा चवणु हो सूबाई वज़ीर जो? जी शबीर। हिकिड़ो इजलास ॿियो कश्मीर जे मामले ते आगाह कई पिया वाक़े सिंध समा वारे सूबाई वज़ीर शर्जील मेमण चयो आहे त कश्मीर जी आज़ादी जी जिदोजहद खे कंहिं बि तरह दॿाई नथो सघिजे। सूबाई वज़ीर कश्मीर जे ॾियारे जे मौक़े ते पैगाम ॾींदे चयो त जबर ऐं सख़्तियुनि ज़रिए कश्मीरी भाइरनि जो रस्तो रोके नथो सघिजे। तफ़सील मालूम कंदासीं शबीर लाशारी खां। जी शबीर, आगाह कजो। इतलाफ खाते जे सूबाई वज़ीर शर्जील मेमण कश्मीर जे इस्तेहाल वारे ॾिहाड़े ते पैगाम जारी कंदे चयो आहे त कश्मीर जी आज़ादी जिदोजहद जेका आहे उनखे कंहिं बि हथकंडनि सां दॿाए नथो सघिजे। चवणो त जबर ऐं सख़्तियुनि सां कश्मीर जा जेके भाइर आहिनि उन्हनि जो रस्तो रोके नथो सघिजे। इतलाफ खाते जे सूबाई वज़ीर शर्जील मेमण चयो त भारत कश्मीर जी ख़ुसूसी हैसियत खे फौरी तौर ते बहाल करे। उन चयो त मोदी सरकार पारां वालारियल कश्मीर में इंसानी हक़नि खे जेको पामाल कयो पियो वञे उनजी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कजे थी। मोदी सरकार जा जेके क़दम आहिनि ऐं पॉलिसियूं आहिनि उनमें खिते में जेको अमन अमान आहे उनखे शदीद ख़तरा लाइक़ थी विया आहिनि। चयो त इंसानी हक़नि जी जेके आलमी तंज़ीमूं आहिनि उन्हनि खे गॾियल क़ौमनि खे इन मामले जो नोटिस वठणु घुरिजे ऐं सिंध जो अवाम कश्मीर जा जेके भाइर आहिनि उन्हनि सां जिदोजहद में गॾु बीठल आहे। ऐं जेको अॼु कश्मीर जे इस्तेसाल जो ॾिहाड़ो आहे उन मौक़े ते सॼी सिंध में कश्मीरी भाइरनि सां एके तौर ख़ुसूसी प्रोग्राम जेके आहिनि उहे मुनक़िद कया पिया वञनि। जी महिरबानी शबीर लाशारी तफ़सील ॾियण जे लाइ।